उन्हनि जा अवतार ॿुधायूं था जेके मुख्य रूप सां 24 अवतार आहिनि। बाक़ी अगरि भॻवान जे प्रेम करुणा खे जोड़े छॾियो त उन जा अनंत अवतार आहिनि। ओहो, कोई गिनती नथो करे सघे एॾा भॻवान जा अवतार प्रेम जे वश थींदा आहिनि। पर जेके लिखा पढ़ीअ में जेके भॻवान हमेशह अवतार वरिता आहिनि उहे मुख्य रूप सां 22 ऐं 24 गिनती कया विया आहिनि। चओ हरे कृष्ण, हे हरे श्री कृष्ण गोविंद, हे नाथ नारायण वासुदेव। तो सभिनि को पहिरियों भगवान अवतार वरतो सनकादि ऋषि जो, सनक सनंदन सनातन सनत कुमार, महान ब्रह्मचर्य साधन करे ऐं निरंतर भगवान जो भजन कंदा आहिनि। कथा जा परम प्रेमीन, उन जे मुख मों हिकु ई मंत्र हलंदो रहंदो आहे, कहिड़ो भाई? हरि शरणम 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 हरि शरणम। बोलो श्री हरि भगवान की जय। ॿियों अवतार भगवान पृथ्वी जो उद्धार कयो, धरती रसातल में हली वई। 2 बार इहा लीला थी आहे, हिकु बार हिरण्यकश्यप खणियो, हिकु बार पहिरियों त भगवान उहा धरती अची करे वरी स्थापित कई। उन लाइ भगवान अवतार वरतो श्री वाराह अवतार। बोलो श्री वाराह भगवान की, सर्व 24 अवतारों की। वाराह अवतार छो वरतो भगवान? भगवान चाहिनि तो सुंदर राम रूप में भी अची पिया सघनि, कृष्ण रूप में, लेकिन भगवान ॾिसो मछलीअ जो भी अवतार वरतो, नरसिंह जो अवतार तो प्रहलाद महाराज लाइ वरतो, लेकिन भगवान कछुए जो भी अवतार वरतो। छाजे करे? इन करे कि सभिनि में मूंखे सुञाणे वठो। वारा कंहिंखे चइबो आहे? सूअर खे चइबो आहे, जंगली जेके हूंदा आहिनि जिन जा 2 ॾंद निकितल हूंदा आहिनि ॿाहिरि। इन करे कि मतां कंहिंसां नफ़रत कयो, घृणा कयो, सभिनि में मूंखे निहारियो। इहो ई त ब्रह्म ज्ञान आहे। इन अवतार खे वठी करे भगवान असांखे आत्म ज्ञान सेखारियो। ऐं ॿाहिरीं क्रिया बि सही आहे, उनजी घ्राण शक्ति यानी सुंघण जी तेज हूंदी आहे। इत गंधवती पृथ्वी, धरतीअ में सुगंध जो गुण आहे। बरसाति जॾहिं पवंदी आहे हिकिड़ी भीनी भीनी ख़ुशबू ईंदी आहे धरतीअ में। इन करे भगवान वाराह जो अवतार धारण कयो। टियों अवतार भगवान धारण कयो श्री नारद महाराज जो। चओ हरे राम। नारद अवतार भगवान धारण कयो ऐं नारद पांचर रात्र इन जो परम ज्ञान ॾिनो ऋषिन संतन महात्माउनि खे। चौथों अवतार भगवान नर नारायण जो अवतार धारण कयो। धर्म पत्नी मूर्ति जे गर्भ में भगवान इहो अवतार वरतो। ऋषि ठही करे मन इंद्रियनि ते पूरो संयम करे कठिन तपस्या करण भगवान सेखारी। पंजों अवतार भगवान श्री कपिल भगवान के रूप में वरतो। सिद्धन जा स्वामी थिया ऐं सांख्य शास्त्र जो परम ज्ञान जेको लुप्त थियो उहो वरी वापस ॾिनो। पंहिंजे माता खे उन्हनि ज्ञान ॾिनो। चओ हरे राम। छहों अवतार वरतो भगवान श्री दत्तात्रेय महाराज जो। माता अनुसुया जे वरदान घुरण ते भगवान प्रकट थिया। अलर्क ऐं प्रहलाद आदि के ब्रह्म ज्ञान जो उपदेश कयो। सतों अवतार भगवान रुचि प्रजापति जी आकुति नाले
धर्म पत्नी सां यज्ञ जे रूप में वरतो ऐं पंहिंजे पुट याम आदि देवताउनि सां स्वयंभू मनवंतर जी रक्षा कई। चओ हरे राम। वरी अठों अवतार भगवान ऋषभदेव महाराज जे रूप में वरतो। हिन रूप में परमहंसन जो वो रस्तो भगवान ॾेखारियो जेको सभिनी आश्रमनि वारनि जे लाइ वंदनीय आहे। राजा नाभि ऐं उन्हनि जी धर्म पत्नी माता मेरू देवीअ जे गर्भ में भगवान प्रकट थिया। भई प्रगट कृपाला। चओ हरे राम। चाक्षुष मनवंतर जे अंत में श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। मत्स्य अवतार को पहिरियों भगवान 9 अवतार वरतो राजा पृथु रूप में नाभि ऐं मेरू देवी वटि ऐं पृथ्वी के हरो भरो करे छॾियो जैसा पृथु महाराज जे कृपा जे करे धरती जो नालो पृथ्वी पइजी वियो। हरी भरी बिल्कुल आनंददायक करे छॾियो। इन तरह सां 9 अवतार भगवान वरी मत्स्य अवतार धारण कयो चाक्षुष मनवंतर में। जॾहिं 3 लोक पाणीअ में बुॾी रहिया हुआ तॾहिं मत्स्य अवतार धारण करे भगवान इहो 9हों अवतार पृथ्वी रूपी ॿेड़ीअ खे विहारे पंहिंजे मनवंतर जे अधिपति वैवस्वत मनुअ जी भगवान रक्षा कई। चओ हरे राम। वरी 11, 12, 13 एक साथ भगवान जा अवतार थिया। समुद्र मंथन के समय 11हों अवतार भगवान धारण कयो कच्छप रूप में, कछुए के रूप में ऐं मंदराचल पर्वत के पहाड़ के पंहिंजे पुठीअ ते धारण करे छॾियो। वरी 12हों अवतार भगवान धारण कयो जॾहिं अमृत जो कलश खणी आया। चओ जय श्री कृष्ण। धन्वंतरी भगवान के रूप में भगवान प्रकट थिया। वरी जॾहिं लड़ाई झगड़ा थिया दई तो वो अमृत खसण लग्या तो भगवान मोहिनी रूप धारण करे आया ऐं असुरन के मोहित करे वो अमृत देवताउन के पियारियो। तॾहिं असां जीअरा वेठा आहियूं। चओ हरे राम। इन तरह ये 3 अवतार भगवान समुद्र मंथन में एक साथ वरता। वरी प्रहलाद भक्त जे लाइ भगवान 14हों अवतार साक्षात अद्भुत नरसिंह रूप में धारण कयो। भली भगवान को भगवान आया तो हुआ सजी धरती जो दान 3 लोक वठण जे लाइ, लेकिन घुरिया केवल 3 पग ऐं बली महाराज ॾिना वरी 2 ऐं 2 में ही भगवान खेल खत्म करे छॾियो। अवतार धारण कयो श्री वामन भगवान जो। वरी 16हों अवतार भगवान परशुराम महाराज के रूप में धारण कयो। ॾिठूं चारों तरफ अधर्म छाइजी विया, राजा सब अधर्मी थी विया आहिनि। 21 बार पापिन जो नाश करे ऐं ब्राह्मणन के राज ॾिनो। भगवान परशुराम आवेश अवतार अज भी तपस्या करे रहे। चओ हरे राम। माता सत्यवती पराशर महाराज वट व्यास भगवान प्रकट थिया 17 अवतार के रूप में ऐं वेद शास्त्रन जो जिन उन्हनि ज्ञान ॾिनो। वेदन जा कई भाग करे छॾिया, विस्तार करे छॾियो। पहिरियों हिकिड़ो ही वेद हूंदो राम जी जे रूप में। बोलो सियावर रामचंद्र की। 19हों अवतार भगवान बलराम जी रूप में ऐं 20हों अवतार वरतो श्री कृष्ण चंद्र मुरली मुकंद जे रूप में। बोलो बलभद्र श्री कृष्ण भगवान की जय। 21हों अवतार वरतो भगवान बुद्ध। भागवत में लिखियल आहे कि वठंदा जॾहिं भागवत लिखी वई, लेकिन हाणे उहो भी अवतार थी चुको आहे। इन तरह सां 22हों ऐं 23हों अवतार संत मञींदा आहिनि हंस अवतार ऐं हयग्रीव अवतार। चओ हरे राम। हंस अवतार में भगवान दिव्य ज्ञान आत्म ज्ञान बुधायो आहे ऐं हयग्रीव अवतार में भगवान रक्षा कई आहे धर्म जी, वेदन जी। 24हों अवतार अञा थियो नाहे, इहो चवनि था थियण वारो आहे। कलयुग जा 800 साल जॾहिं बचियल हूंदा, अधर्म वधी वेंदो, तॾहिं श्री कल्की भगवान श्री विष्णु यश ब्राह्मण देवता महात्मा जे घर प्रकट थींदा। देवदत्त घोड़े ते चढ़ी करे पापिन जो नाश करे ऐं धर्म जी स्थापना कंदा। इतो सूर्यवंश ऐं चंद्र वंश भी वरी प्रारंभ थी वेंदो ऐं कुछ समय में वरी सतयुग भी आरंभ थी वेंदो। इन तरह सां 24 अवतार भगवान जा थींदा आहिनि। बोलो भक्त वत्सल भगवान की जय। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। सूत जी महाराज चवनि था कि ये सब अवतार तो भगवान जा अंश अवतार या कला अवतार आहिनि, पर भगवान कृष्ण तो खुद अवतारी। कीअं? अरे भाई उन में अवतार प्रकट थींदा आहिनि, अवतारनि जो स्रोत आहिनि।
कुछ अंश अवतार ये वामन भगवान आया थोड़ी देर लीला करे हलिया, मत्स्य अवतार धारण क्यों पंहिंजो कम करे हलिया, हाँ ना भाई। वारा अवतार धारण क्यों धरती जी स्थापना क्यों, भगवान गायब थी अंतर्धान। पर जेके सदा जंहिंमो अवतार प्रकट थींदा आहिनि उहे केरनि, जंहिं उहे श्री कृष्ण भगवान पाण परम तत्व परमात्मा निर्गुण निरंकार सगुण साकार अखिलेश्वर सर्वेश्वर परात्पर ब्रह्म आहिनि श्री कृष्ण भगवान। उहे केवल अवतार न आहिनि, अवतारी आहिनि, जंहिंमो सभु अवतार प्रकट थींदा आहिनि। युग युग में उहे प्रकट थींदा आहिनि पंहिंजे स्वरूप में, उहे सभिनि जो अवतारनि जो आधार आहिनि। एते चांश कला पुंसः कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारि व्याकुलं लोकं मृड्यन्ति युगे युगे। बोलो भक्तवत्सल भगवान।